खबर शामिल कंदा हलूं सकरण मां। सकरण जे सचल सरमस्त कॉलोनी में शहर जी सफ़ाई कंदड़ टाउन कमेटी सकरण जे सैनिटरी मुलाज़िमनि जे घरनि खे सियारे जी सीअ खां बचण लाइ बरंदड़ बाहि ओचितो भड़की पई, जंहिं जे करे हिक ॿिए सां लाॻीता 4 घर सड़ी रख थी विया, जॾहिं त 3 सालनि जो ॿारड़ो रज़ा सिराई सड़ी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे फौरी तौर तालका अस्पताल सकरण पहुचायो वियो। होॾां वाक़िए जो इतला मिलंदे ई टाउन कमेटी जो वाइस चेयरमैन नूर अहमद लाखो फायर ब्रिगेड जे गाॾियुनि समेत बाहि विसाइण लाइ पहुतो, जंहिं बाहि ते कंट्रोल करे वधीक नुक़सान खां कॉलोनी खे बचाए वरितो। मुतासिरीन में रियाज़ शेख, मुबारक शेख ऐं अल्ताफ़ शेख शामिल आहिनि। हमदर्द न्यूज़ में फ़िलहाल एतिरो। ॾिसंदा रहो हमदर्द न्यूज़।